नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में यासीन घटी में नींगरी सां ज़्यादती जी कोशिश, एक जवाबदार सोगो। नींगरी जे रड़ियुनि ते वारिस एक जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। खिपरो जी यासीन खान घटी जे रवासी झामनदास जी 5 वरिय जी मासूम नींगरी खे ज़्यादती करण जी कोशिश कई वई है। पाड़े में रहंदड़ नौजवान अल्लाह रखियो जट खाली पियल जगह में वठी खेसि ज़्यादती जो निशानो बणण जी कोशिश कई है। नींगरी जे रड़ियुनि ते पाड़े वारनि ऐं वारसनि पहुची नींगरी खे बचाए वरितो ऐं जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले करण बाद नींगरी जे पीउ झामनदास जी फरियाद ते जवाबदार अल्लाह रखियो जट वल्द याकूब जट खिलाफ केस दाख़िल करे छॾियो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में यासीन घटी में नींगरी सां ज़्यादती जी कोशिश, एक जवाबदार सोगो। नींगरी जे रड़ियुनि ते वारिस एक जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो है। खिपरो जी यासीन खान घटी जे रवासी झामनदास जी 5 वरिय जी मासूम नींगरी खे ज़्यादती करण जी कोशिश कई वई है। पाड़े में रहंदड़ नौजवान अल्लाह रखियो जट खाली पियल जगह में वठी खेसि ज़्यादती जो निशानो बणण जी कोशिश कई है। नींगरी जे रड़ियुनि ते पाड़े वारनि ऐं वारसनि पहुची नींगरी खे बचाए वरितो ऐं जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले करण बाद नींगरी जे पीउ झामनदास जी फरियाद ते जवाबदार अल्लाह रखियो जट वल्द याकूब जट खिलाफ केस दाख़िल करे छॾियो है।